छोकिरीअ ते ज़ुल्म कयूं वेठा आहिनि। रेस असांजी ॿुधे कोन थो। दांह ॾियूं त असां कंहिंजे दर वञूं, कंहिंखे दांह ॾियूं? मलूका असांजी ॿेली केरु कोन ॿुधंदो। हा, जेकॾहिं छोकिरो सिकू ज़िद तां लहे त पोइ हली खणी मेड़ कजनि। पोइ सभु गॾिजी सांवल वारनि खां माफ़ी वठी तॾो बख़्शरायूं। पोइ खणी उन्हनि जे दिलि में रहम पैदा थिए। चाचा, ॾोही बि हू आहिनि ऐं माफ़ी बि असां वठूं। ॿी त असां ग़रीबनि वटि वाटी न आहे अम्मा। छोकिरो इहा ॻाल्हि कोन मञींदो। न मञींदो त सिकू जे मथां उहो ज़ुल्म कंदा रहंदा ऐं न वरी पारस खे असांजे घर में अचण जी इजाज़त मिलंदी। 2-3 भेरा हिन छोकिरे सां पाण विढ़िया आहिनि। हू सांवल वारनि जे अॻियां पाण खे हेठि कॾहिं बि कोन कंदो। सांवल वारनि जे अॻियां तव्हां केतिरो बि झुको, केतिरियूं बि मिनतूं कयो, पर हुननि जा ज़ुल्म न असां मथां ख़तमु थींदा न वरी पारस जे मथां। सबर खां सवाइ असां वटि ॿी का बि वात न आहे। रब जे दरदा आहे बाबा, उहो ई असां सां इंसाफ़ कंदो ऐं ज़ालिमनि खे पंहिंजे अंजाम ते पहुचाईंदो। चाचा, मां अॼु पंहिंजे भाइरनि जे तरफ़ निकिरी थी वञा। हा माई, तूं बि हाणे वञी पंहिंजो बिलो कर। असां हिते अॻे ई सूरनि में आहियूं, तुंहिंजो सहारो नथा बणिजी सघूं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।